जी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंखे जिब्रील भी हो ॾिसी हीअं चयो हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। जंहिंखे जिब्रील भी हो ॾिसी हीअं चयो हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। अहिड़ो चेहरो हसी कोन जिन सार में, अहिड़ो चेहरो हसी नाहे जिन सार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। चंद्र चमकी दुनिया खे रोशन कयो पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। चंद्र चमकी दुनिया खे रोशन कयो पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। चंद्र खां भी आवदे चेहरो चमकार में, चंद्र खां भी आवदे चेहरो चमकार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। हुस्न यूसुफ ॾिसी औरतुन हथ कटिया पर ॾिठो जिन मोहम्मद से कुर्बान थिया। हुस्न यूसुफ ॾिसी औरतुन हथ कटिया पर ॾिठो जिन मोहम्मद से कुर्बान थिया। पर ॾिठो जिन मोहम्मद से कुर्बान थिया। हुस्न अहिड़ो रखियो रब दिलदार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी सीरत ऐं सूरत जग खां उत्तम जंहिंखे मालिक अता कयो आला फहम। जंहिंजी सीरत ऐं सूरत जग खां उत्तम जंहिंखे मालिक अता कयो आला फहम। जंहिंखे मालिक अता कयो आला फहम। अहिड़ियूं खूबियूं रखियल मीर मन ठार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। मां सो इज़हार मुरसल ॾिसां ख्वाब में नेण मुंहिंजा ठरी पवंदा इन ख्वाब में। मां सो इज़हार मुरसल ॾिसां ख्वाब में नेण मुंहिंजा ठरी पवंदा इन ख्वाब में। नेण मुंहिंजा ठरी पवंदा इन ख्वाब में। जो अब्बासीअ जी हर हिका पर चार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में सूह मशहूर वा। जंहिंजी संसार में सो मोहम्मद मिठो आला किरदार में
सूंह जंहिंजी आ